वालेकुम। सालियाकोट इंसाइक्लोपीडिया जी दुनिया में भली कार। अज पाण छा सीखदासीं? अज पाण परसेंटेज सीखदासीं। छाजी परसेंटेज? जेकियूं मार्कूं असां वरितियूं आहिनि इम्तिहान में हुनजी परसेंटेज घणी थींदी उहे पाण सीखदासीं। मालूम करणु सफ़ा सवलो आहे, को बि ड्रिगो प्रोसेस कोन्हे। पाण छा कंदासीं? सभिनी खां पहिरियों उहे मार्क्स रखंदासीं जेकियूं असां इम्तिहान में वरितियूं आहिनि। घणियूं खयूं आहिनि मार्कूं? फर्स्ट थियो असां मार्कूं खयूं आहिनि 839 मार्कूं खयूं आहिनि। घणा सवनि मां? टोटल मार्कूं घणियूं आहिनि? टोटल मार्कूं आहिनि इम्तिहान में 11 सव। हाणे छा कंदासीं? कुझु न कंदासीं, पाण सिर्फ़ु 839 खे डिवाइड कंदासीं छा सां? जेतिरा सव आहिनि। घणा सव आहिनि? 11 सव आहिनि, त 11 सां डिवाइड कंदासीं। जवाब छा ईंदो? 76.27%। इहा परसेंटेज मालूम थी वई। मतिलबु त जेकॾहिं मुंहिंजी मार्कूं आहिनि 839 ऐं टोटल मार्कूं आहिनि इम्तिहान में 1100, त परसेंटेज मुंहिंजी घणी थींदी? परसेंटेज थींदी 76.27। अचो हिकु ॿी मिसाल वठो। जेकॾहिं टोटल मुंहिंजूं मार्कूं आहिनि 645 जेकियूं मां खयूं आहिनि, घणे सव मां? 850। मतिलबु 850 टोटल मार्कूं आहिनि, त हिन में सव घणा थिया? 8.5। 8.5 सव में 8.5 सव में सव घणा थिया? 8.5। पाण हिते 850 पूरा न लिखंदासीं, 850 न लिखंदासीं, सिर्फ़ु 8.5 लिखंदासीं। मतिलबु जेतिरा सव हूंदा। घणा सव? 8.5। 8.5 सव त सिर्फ़ु 8.5 लिखंदासीं। डिवाइड कंदासीं, मतिलबु 1 कंदासीं। 645 खे 1 कंदासीं 8.5 सां, त जवाबु छा ईंदो? जवाबु ईंदो 75.88%। सफ़ा सवलो आहे नी? सम्झ आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।